नाज़रीन, नसीराबाद में पीपल्स पार्टी तरफा महंगाई बेरोजगारी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। जी अल्लाह बख्श। बिल्कुल पाकिस्तान पीपल्स पार्टी सॾ ते सॼी सिंध वांगुरु अॼु नसीराबाद में बिंडस हाईवे ते पीपल्स पार्टी के ज़िले के उहदेदारनि तालके नसीराबाद तालके वारे जे उहदेदारनि PS 17 जे चूंडियल MP नवाबज़ादा बुरहान खान चांडियो जी अॻुवाणी में धरणो लगायो वियो आहे, जिते संदन मुतालबो आहे त मुल्क में वधंदड़ गैस जा रेट, बिजली जा रेट, पेट्रोल जा रेट घटि कया वञनि ऐं बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग बिना देर ख़त्म कई वञे। अचो संदन मालूम करियूं त कहिड़ा मुतालबा आहिनि। सही वठण त खपे न पॉलिसीज़ में। सही तव्हांखे अॼु खां 5 साल सवेर हिकिड़ी ॻाल्हि की अॼु खां 3 साल अॻु में जेको इमरान खान साहब धरणो हुयो ऐं जंहिं बीह ऐं उते रड़ियूं कयूं त पेट्रोल महांगो थींदो त चोर प्राइम मिनिस्टर आहे, गैस महांगी थींदी त चोर प्राइम मिनिस्टर। अॼु असां चोर कंहिंखे चऊं? असांजी पार्टी क़ाइद जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब आवाम जो दुख दर्द महसूस कंदे काल ॾिनी आहे। तव्हां था चओ रुगो सूबे सिंध न पर चइनी सूबनि में काल आहे ऐं हर हंधि इहे असांजा हेडक्वार्टर तालके हेडक्वार्टर में धरना आहिनि। हीअ जेको धरणो असांजे नौजवान चेयरमैन जे पॉलिसी मुताबिक़ जंहिं अवाम जे दुखनि दर्दनि खे सम्झंदे ऐं महांगाई जे ख़िलाफ़ काल कई आहे, जेका अवाम जी दिलनि वटां आहे। ये असांजो अॼु जो एहतजाज असांजे नौजवान क़ाइद मोहतरम जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब 3 नवंबर ते पेशावर जे जलसे में ऐलान कियो त महांगाई के खिलाफ हर शाहराह ते, हर इंडस हाईवे ते, क़ौमी शाहराह ते एहतजाजी धरना हया वेंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत जे हुकुम ते ऐं असां पंहिंजे पार्टी जी क़यादत ऐं असांजे पंहिंजे प्रोग्राम जे देरीना तसलसल अवामी हक़नि जी ॻाल्हि, मज़लूमनि जो साथ हमेशा पीपल्स पार्टी जो शेवो रहियो आहे। ही मुल्क में जेका बुख बदहाली, बेरोज़गारी, महंगाई, बिजली जी लोड शेडिंग, बिजली महंगी, गैस महंगे के खिलाफ ही पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफा ये एहतजाजी धरणा आया विया। अॼु को असांजो धरणो एहतजाज इमरान नियाज़ी हुकूमत के खिलाफ आहे, जंहिं इमरान नियाज़ी महंगाई जो अहिड़ा बम हया आहिनि जो दुनिया में अहिड़ो बम किथे बि न लॻा। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसि ताईं नियाज़ी सरकार जो ख़ात्मो न ईंदो, मुल्क में महंगाई ख़त्म न थींदी, बिजली ऐं लोड शेडिंग जी, बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ख़त्म न थींदी, तेसि ताईं सिंध अंदरि, सॼे पाकिस्तान अंदरि पीपल्स पार्टी जे तरफ़ां इमरान नियाज़ी जी हुकूमत के ख़िलाफ़ एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़।